कराची के इलाके रनछोड़ लाइन में पान मुरादो किरी तबाह थियल 6 माड़ इमारत गैर कानूनी तौर अॾण जो इंकशाफ थियो आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त रनछोड़ लाइन जे सूमरा पाड़े में प्लाट नंबर 6 शीट नंबर 7 लॉरेंस रोड ते बिल्डर तरफ़ां 1999 में 6 माड़ इमारत लाॻापियल अथॉरिटीअ जी इजाज़त खां सवाइ क़ाइमु कई वई। ज़रीअनि मूजिबि 1987 में 1407 गज़ प्लाट जे नक्शे जी इजाज़त वरिती वई, जंहिं ते 1992 में 5 माड़ इमारत ॾी वई। 1992 में कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ खां वधीक मंज़िल जी तामीरात जी गैर कानूनी तौर इजाज़त वरिती वई। ज़रीअनि जो चवणु आहे त उन वक़्तु इंस्पेक्शन कंदड़ इदारे कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे लीगल एडवाइज़र पारां मोस्ट अर्जेंट जो नोटिस पिणु लॻल आहे। ज़रीअनि मूजिबि किरी तबाह थियल इमारत जो बुनियाद कमज़ोर हुजण करे तबाह थी। सरकारी इदारे तरफ़ां रिश्वत ऐं वाज़े कानून जी भञकड़ी कंदे गैर कानूनी ऐं गैर ज़िमेवारी जो पिणु मुज़ाहिरो कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।